बिल्कुलु इन टाइम असां सिंध हाई कोर्ट में मौजूद आहियूं, जिते कुझु अर्सो अॻु में ठठे में ॿारनि जी ॻाल्हि ते फायरिंग जो वाक़ियो पेश आयो। फायरिंग जे वाक़े में हिकिड़ो ज़ाती जेको गार्ड हुयो मारिजी वियो। उनखां पोइ जेको आहे अॼु जेको आहे मिथिल ऐं शिराज़ी बिरादरी जेको आहे सिंध हाई कोर्ट में पहुती, जिते जेको आहे हिते ज़मानत उन्हनि जी रद्द थी वई। तंहिंखां पोइ हिते पुलिस पारां जेको आहे वकीलनि सां हाथापाई कई वई आहे। इन हवाले सां उहे वकील हिते मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, पुछूं था त छा ते इहो वाक़ियो पेश आयो, छा चवणु आहे उन्हनि जो। छा चवंदव दादा, छा ते इहो वाक़ियो पेश आयो जंहिंमें तव्हां जीअं पुलिस जी हाथापाई थी? अॼु असां हाई कोर्ट में बेल कराइण लाइ आयासीं, जिते बेल रद्द थियण खां पोइ जेके अक्यूज़ जा भाइर ऐं पीउ आहिनि उन्हनि खे असां वठी करे वियासीं पिए। उन्हनि खे अरेस्ट करण लाइ पुलिस वारा असां सां ज़ोर कयूं ऐं असां सां विढ़िया बि सही ऐं धक वक पयूं। ही पॉलिटिकल प्रेशर जे करे हुननि जा जेके ज़ाती गार्ड आहिनि उहे बि असां सां विढ़िया आहिनि, ऐं पुलिस बि जेका ठठी जी आहे उहा सॼी पुलिस हिते लथियलु आहे, उहा ॾाढा ई कयो वेठे। हींअर बि असांखे ॿाहिरि नथा वञणु ॾियनि। एफ आई आर असां ॾिठी आहे, जेके ॿ दोस्त बीठा आहिनि जेके ज़बरदस्ती खणण जी कोशिशि कयो, हुनजी गाॾी मां हुनजो लाइसेंस वेपन चोरी कयो वियो, ठीकु आहे, ज़बरदस्ती ऐं पुलिस नाजाइज़ी करे थी। हाणे खामखा लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राबु करण लाइ अगरि तव्हां कंहिंखे ज़बरदस्ती खणंदो उन एफ आई आर में नॉमिनेट आहे, का एफ आई आर ॾेखारियो, को वारंट हुजे तव्हां वटि, तव्हां अची करे खणी वञी हुनखे ॿिए एफ आई आर फिट करे छॾींदा, एफ आई आर हुन ठही पियो। सर असांजो जेको मेन इशू आहे वकीलनि जो आहे। जेकर वकीलनि जी तव्हां टाई कोर्ट में हथ विझंदो त जेको असां ख़ामोश न बीहंदासीं कॾहिं बि। बिल्कुलु इलीगल आहे। हितां जेको प्रेडी थाणे जो एस एच ओ आहे मिराणी मोहम्मद अयूब, मुंहिंजो ख़्यालु आहे उन सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे, ऐं मां हुनखे बीठो आहे, बीही करे उहो कराए थो। इहो जेका बि हिते नुक़सानु थींदो या लॉ एंड ऑर्डर जो सिचुएशन ख़राबु थींदी, असां हिकु वकील भाउ खे हथ ॾियूं, उहो हिकिड़ो चमड़ंदा, असां चार चमड़ंदासीं, ओपन चवंदो। ऐं इलीगल वे में अची करे ऐं सॼे ज़िले ठठे जी पुलिस अची करे हिकिड़े इलीगल तरीक़े सां माण्हू खणण, इहा त बिल्कुलु नाजाइज़ आहे। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे बिल्कुलु पाण पुलिस फॉलो कान थी करे। इदारा जेके बि आहिनि इन मामले खे सही तरह सां ॾिसनि, इहो मामिलो एतिरो वधणु न घुरिजे। ऐं इन में असांजे दोस्तनि खे, वकीलनि खे, असांजे दोस्तनि सां जेको नाजाइज़ी थी आहे, असांजे वकीलनि सां उन्हनि जूं टायूं पकड़णु, उन्हनि खे मारणु कुटणु, उन हवाले सां त बाबा इन में वकीलनि सां नाजाइज़ी छो थी आहे। ऐं पुलिस ऐं जेके प्राइवेट माण्हू आहिनि त उहे वकीलनि सां नाजाइज़ी कॾहिं बि न कनि। तव्हां हुननि जे हुजूम मां हिकिड़ो माण्हू पुछियो, तंहिं चयो त मिनिस्ट्री में छा वारंट, इहो त असांखे पहिरीं चयो। असीं हिन मौक़े जी तलाश में मूं क्लियरली पंहिंजे जेको कनि था ॿुधो त हुन इहे वर्ड ॻाल्हाया आहिनि। ऐं सिंपल इहो थो चवां भई, जॾहिं असां रियाज़ शाह हुननि जो क्लियर हुयो चवणु भई असांखे मिनिस्टर जो फोर्स आहे, भई त कीअं बि करे हिन खे इन अरेस्ट करिणो आहे। असांखे उन खां अलावा जेके साईं असांजो जेको उनजो वालिद साहिबु आहे, उन ते प्रीवियस 5 फेक एफ आई आर उहे जेको सो ते ठठे में जेको कचिलो उन त बि असां ज़मानत करे, उन खां पोइ असां नंढड़नि जे करे असीं हाई कोर्ट में असां रिजू करे असां अॼु सो आयासीं, बेल डिसमिस थी। कानूनी रस्तो इख्तियार करण बिना चलो ठट्टो मौज जी पुलिस खां अलावा हिननि जा पर्सनल गार्ड बि इन्वॉल्वमेंट पिया वठनि, जेका सरासर कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जी बिल्कुलु, सुबुह जो वाक़ियो आहे इहो, जॾहिं सिंध हाई कोर्ट जे ॿाहिरां वकील पहुता त पुलिस ऐं ठठे पुलिस ऐं वकीलनि जी पाण में हाथापाई थी वई। तंहिंखां पोइ वकीलनि जो चवणु आहे त जेकॾहिं पुलिस गैर क़ानूनी का हरकत करे थी त वकीलनि खे बि पूरो अख़्तियार आहे त उहो अदालत ज़रिए उन पुलिस जे ख़िलाफ़ु जेको आहे कानूनी कार्रवाई बि आणंदा। ऐं उन्हनि जो चवणु आहे त जेको पुलिस हिननि जो साथी गिरफ़्तार करे वई आहे गैर क़ानूनी तौर ते, उनखे बि रिहा कयो वञे। गॾोगॾु जेको पुलिस हिननि जे क्लाइंट जो लाइसेंस शुदा असलो खणी वई आहे, उहो बि हिननि खे वापसि करे, इहो वकील अॻवाननि जो चवणु आहे। जी।